मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, अखियूं अश्कबार थियूं वञनि थियूं ऐं अखियुनि जे आॾो ऊंदहि थी अची वञे ऐं जज़्बा इंतिहाई दुखदायक थी वञनि था जॾहिं बि अख़बार पढ़ूं था त सिंध असांखे रोंदे नज़र थी अचे। अॼोकी अख़बार जेका 22 जुलाई 2024 जी आहे, बमुताबिक़ 15 मुहर्रम अल हराम 1446, इहे कावश अख़बार जे मुतालिक़ अॼु जेको कुझु लिखियलु आहे, वधीक न कुझु तव्हांखे उन जा इक़्तिबासात ॿुधायां थो त सिंध केतिरनि दर्दनि ऐं सूरनि में आहे। साथियों, 2 सालनि में बिजली क़ीमतुनि में 22 रुपया 53 पैसा फ़ी यूनिट तारीख़ी वाधि। डिजिटल आदमशुमारी में फ़ी घर आबादी जी शरह घटि ॾेखारे सिंध खे आबादी जे हवाले सां नुक़सानु ॾिनो वियो। सिंध सां धोखो, बेनकाब हर घर जी आबादी ॿियनि सूबनि खां घटि ॾेखारे 77 लख आबादी घटाइण जो इंकिशाफ। आदमशुमारी में KPK में फ़ी घर आबादी शरह 6.96, पंजाब 6.47, बलूचिस्तान 6.46 ऐं सिंध में 5.66% ॾेखारियो। पंजाब वारी शरह सिंध में लागू करण सां आबादी 6 करोड़ 34 लख थिए थी, पर उहा घटाए 5 करोड़ 57 लख ज़ाहिर कई वई। सिंध में कुल घरनि जो अंगु 98 लख। नई आदमशुमारी में ॿारनि खे पिणु शहरी आबादी जे मुक़ाबले में घटि ॾेखारियो वियो। पंजाब जे 40.71%, बलूचिस्तान 30.90%, KPK 15.1 ऐं सिंध जी 53.97% शहरी आबादी ज़ाहिर थियल। सिंध जे ॿारनि में हर घर जी सरासरी आबादी शरह 5.45 घर भाती ऐं शहरनि में 5.87 भाती ज़ाहिर। शहरनि अंदरि फ़ी घर भाती वधीक ॾेखारिया विया। कराची में उर्दू ॻाल्हाईंदड़नि खां पोइ पश्तूननि जी आबादी बि सिंधियुनि खां वधीक ज़ाहिर। 2017 जी 42.36 जी भेट में उर्दू ॻाल्हाईंदड़नि जी आबादी 50.73% ॾेखारण जो इंकिशाफ। सिंधियुनि जी आबादी कराची में 11.15 ऐं पश्तूननि जी आबादी 13.55% ते पहुचाई वई। उर्दू ॻाल्हाईंदड़नि जी हक़ीक़ी आबादी 40% खां बि घटि आहे। आदमशुमारी 20 लख वधीक ॾेखारी वई। ऐं उन खां पोइ मुंहिंजा प्यारा साथियो, सांगड़ में दुकानदार पीर सन खे फोरू ॼाणाए क़तलु करे छॾियो, लाश रखी धरणो, अॼु हड़ताल जो सॾु। तंगवाणी भरिसां बखराणी धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो, 2 भाइरनि जा खून साबित, 72 लख ॾंड। कराची में मुबैना मुक़ाबिलो, फोरू मारिजी वियो, ॿियो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। सऊदी अरब में सिंध वासी पूरतनि सां रोड हादसो, सखर ऐं केन शाह जा रहवासी 5 मज़दूर फोत। पूरत मज़दूरी लाइ टैक्सी कार में जिदे खां मदीने शरीफ़ वञी रहिया हुआ त रस्ते में गाॾी सां हादसो पेश आयो। जामशोरे भरिसां बरसाती पाणी जे खॾ में वेंझंदे 2 मासूम ॿाहिरि फोत, घर में कोरा। हैदराबाद में पटड़ी पार कंदड़ औरत ट्रेन जे टक्कर में फोत। मेड़ में पुराणी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग, 1 ज़ख़्मी।
काज़ी अहमद भरिसां 9 क्लास जी शागिर्दियाणी ख़ुदकुशी करे छॾी। ठुल वेझो ज़मीन जे तकरार तां जहिड़ो फायरिंग, औरत क़तुल। हैदराबाद में वाह अंदरि विझण जे शौक़ सवाती वाती 2 नौजवाननि खां हयाती खसे वरिती। नसीराबाद वासी हमरा घरू अणबण तां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾियो। लाड़काणे में नाफ़रमान पुट हथां खंजरनि जा वार करे पीउ ज़ख़्मी थियो। पुट उन ते खंजरनि जा वार कया। वड़िया वक़्त वॻण भरिसां वापारी खां फुर, ॻोठाणनि जो धरणो। उॾेरो लाल भरिसां 7 ॿारनि जे फोत थियण बैदि डॉक्टरनि जी टीम पहुती। मिठी वेझो जंज सां रोड हादसो, 1 फोत। पंगरियो में झेड़ो, औरत समेत 7 ॼणा ज़ख़्मी, वारसनि जो एहतजाज। मज़दूरी सांगे बलोचिस्तान वियल वॻण वासी पोरियत तुर्बत में क़तुल, वारसनि जो लाश रखी धरणो। खेरपुर में 2 मासूम भेनरूं मीरवाह केनाल में ॿुॾी वयूं, 1 खे बचायो वियो। साथियो, इहा ई मुख़्तसिर सूरताल कावश जी, जेका अॼु 22 जुलाई 2024 जी तव्हां जारो पेश कयूं। सॼी सिंध मातम कदा आहे, सॼी सिंध अज़ाबनि में वरतल आहे, सॼी सिंध जे मथां वॾी काह, धारियुनि जी काह, दुश्मननि जी काह, जमहूरियत दुश्मननि जी काह, ॿियनि क़ुवतुनि जी काह ऐं पंहिंजो पाण में वेड़ जी काह, मुआशी तंगदस्ती बदाली असांजी ज़िंदगी खे जहन्नमनुमा बनाए छॾियो आहे। अचो त इन जहन्नम खां निजात जो को रस्तो ॻोल्हियो। महिरबानी साहिब।